नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुरमहर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुरमहर वेझो ॻोठ शेर मोहम्मद मलाणो जे रवासी जट बिरादरी जे माण्हुनि मोहम्मद अशरफ जट, इमरान नदीम असलम जट, बिलाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बाअसर जवाबदार जी मुबीना ज़्यादतियुनि तोड़े ॻोठ जे आसीस वारे ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़ चयो आहे त असां ॻोठ जा क़दीमी आहियूं, असीं हिते सालनि खां वेठल आहियूं, पर कुझु शरपसंद माण्हुनि बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं असीं पंहिंजे घरां 12 तला मां रस्तो ठाहिण लाइ मिटी खणी रहिया हुआसीं त महर बिरादरी जे माण्हुनि खान मोहम्मद महर, इक़बाल अली ऐं मोहम्मद बादिल ऐं ॿियनि हमलो करे असांजे चइनि माण्हुनि खे ज़ख़्मी करे विधो, जेका रिपोर्ट खानपुरमहर थाणे ते बि दाख़िल कराई वई आहे। ॻोठाण वधीक चयो त असीं मिसकीन आहियूं, महिनत मज़दूरी ऐं हारीपो करे पेट गुज़र कंदा आहियूं। हिननि आला अमलदारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।